हाय मुंहिंजा प्यारा दोस्त, कीअं आहियो तव्हां सभु। आशा आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा, जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा। अॼु अदबी आर्तवार में तव्हांजो स्वागत आहे। ॾिसो त इहो कहिड़ो नसीबु आहे कि तव्हां मुंहिंजो इहो वीडियो ॾिसो था ऐं मां तव्हांखे इहा आखाणी ॿुधायां थी। इहो बि हिकु नसीबु आहे। त अॼु जी आखाणी जो विषय आहे नसीबु। अॼुकल्ह असां ॾिसूं था त के माण्हू सभु कुझु पंहिंजे नसीब जे मथां छॾे था ॾियनि, पर महिनत नथा कनि। पर असांखे ईअं न करणु घुरिजे। असांखे पंहिंजो ध्यानु महिनत ते ॾियणु घुरिजे। नसीबु पंहिंजो कमु पाण ई कंदो। अचो त असां नसीब ते आखाणी ॿुधूं। हिकु ॻोठ में हिकु किसान रहंदो हो। हू महिनत करे पंहिंजे ॿनीअ में अनाज पोखींदो हो। ॿनी माना खेती। हिकु दफ़े सॼे चौमासे में बरसाति कान पई ऐं माण्हू पाणीअ बिना मरण लॻा। केतिरा माण्हू इहो ॻोठु छॾे हली विया। किसान जे हिकु ॿिनि दोस्तनि किसान खे बि इहा ई सलाह ॾिनी त हू बि इहो ॻोठु छॾे ॿिए किथे हली रहो। पर किसान जिद ते चयो त बरसाति ज़रूरु पवंदी। हिकु ॾींहुं किसान हिकु वण हेठियां उदास वेठो हो। तॾहिं हिकु माण्हू हिन जे भरिसां अची वेठो। किसान इन माण्हूअ खे अॻु में हिन ॻोठ में कोन ॾिठो हो, सो पुछियांसि, तूं केरु आहीं? ऐं हुन जवाबु ॾिनो, मां नसीबु आहियां, तुंहिंजी मदद लाइ आयो आहियां। उन माण्हूअ जवाबु ॾिनो। किसान पुछियांसि, तूं मुंहिंजी कहिड़ी मदद करे सघंदो आहीं? ऐं नसीब चयईंसि, जेका तूं चओ। किसान चयो त हिन वक़्तु सभ खां वधीक ज़रूरत मूंखे पाणीअ जी आहे। मुंहिंजा सॼा खेत सुकी विया आहिनि। जेकॾहिं अञा बि बरसाति न पई त मुंहिंजा सॼा खेत सुकी ठूठ थी वेंदा। नसीब जवाबु ॾिनो, बरसाति आणणु त मुंहिंजे खाॿे हथ जो खेल आहे। हींअर तूं हिकु कमु कर, पंहिंजे घर मां लकड़ी खणी अचु। किसान अजब वचां पुछो, लकड़ी आणण सां छा थींदो? नसीब चयो, इहा लकड़ी तूं मुंहिंजे पुठीअ खे हणिजांइ। मुंहिंजे पुठीअ ते लकड़ी हणंदे त बरसाति पवंदी, पर लकड़ी थोरी आहिस्ते हणिजांइ। मूंखे ज़ोर सां लॻण सां थोरो सूरु पवंदो आहे। किसान घरु वियो, हुतां हिकु लकड़ी खणी आयो। नसीब जे पुठीअ ते जीअं ई लकड़ी हणणु शुरू कई त धीरे धीरे बरसाति पवणु लॻी। किसान इहो ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। हिन थोरो ज़ोर सां लकड़ी हणणु शुरू कई त बरसाति बि वधी वई। किसान खे अची लालच लॻी। हिन ज़ोर ज़ोर सां नसीब खे लकड़ी हणणु शुरू कई। इन करे ज़ोरदार बरसाति पई। पोइ त एॾी बरसाति पवणु लॻी जो किसान जा सॼा खेत पाणीअ में लुणण लॻा। किसान तॾहिं बि बस न कई। आख़िर हिन जा खेत पाणीअ में ॿुॾी विया ऐं नसीब ग़ाइब थी वियो। इन आखाणीअ जो इहो सार थो निकिरे त असांखे कॾहिं बि लालच न करणु घुरिजे। नसीब त ईंदो वेंदो आहे, पर असांखे महिनत ते फोकस रखणु घुरिजे। लालच करण सां दिमाग़ फिरी थो वञे। हिते ई असांजी आखाणी पूरी थी वई। अगरि तव्हांखे इहा आखाणी वणी त लाइक कंदा, शेयर कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। नोटिफिकेशन बेल ज़रूरु वॼाइजो। हाणे असां मिलूं था ॿिए वीडियो में। थैंक यू, बाय। नोटिफिकेशन गिनती भी ज़रूर दबाइजो। गिनती भी चुप करने आया करो।